वेलकम बैक नाज़िन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं हिन अहम ख़बर से। सिंध में अवाम के मुफ़्त आलमी मयार की सेहत जूं सहूलतूं ॾियण लाइ अहम अगभराई थी आहे। सिंध में पीपल्स पार्टी हुकूमत तरफा पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप की कामयाबी जो एक कदम पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु जिना अस्पताल में 2 जदीद वार्ड्स ऐं साइबर नर्व जो इफ्तिताह कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी 120 बिस्तरनि ते बदल राशिद सूरत डिपार्टमेंट ऑफ साइकेट्री एंड बिहेवियरल साइंसिस जो इफ्तिताह कंदो। वरी वज़ीर जो चवणु आहे पीपी चेयरमैन 110 बिस्तरनि ते बदल सैफुल इस्लाम डिपार्टमेंट ऑफ न्यूरोलॉजी एंड स्ट्रोक यूनिट जो भी इफ्तिताह कंदो, जॾहिं त सिंध हुकूमत ॿई शोबा पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत कायम कया आहिनि। सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे पीपी चेयरमैन सिंध हुकूमत तरफा अतियो कयल नई साइबर नाइफ जो भी इफ्तिताह कंदो। एक भेरो ॿीहर अवां खे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। सिंध में अवाम के मुफ़्त आलमी मयार जी सेहत जूं सहूलतूं ॾियण लाइ अहम अगभराई। सिंध में पीपल्स पार्टी हुकूमत तरफा पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जी एक कामयाबी जो एक कदम पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु जिना अस्पताल में 2 जदीद वार्ड ऐं साइबर नाइफ जो इफ्तिताह कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी 120 बिस्तरनि ते बदल राशिद सूरत डिपार्टमेंट ऑफ साइकाइट्री एंड बिहेवियरल साइंसिस जो इफ्तिताह कंदो। वॾे वज़ीर वधीक चयो त पीपी चेयरमैन 110 बिस्तरनि ते बदल सैफुल इस्लाम डिपार्टमेंट ऑफ न्यूरोलॉजी एंड स्ट्रोक यूनिट जो भी इफ्तिताह कंदो। सिंध हुकूमत ॿई शोबा पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत कायम कया आहिनि। पीपी चेयरमैन सिंध हुकूमत तरफा अतियो कयल नए साइबर नाइफ जो भी इफ्तिताह कंदो।